खैरपुर जिला के पिरजूकोट बरसां गोट दीना शाह जे रवासी इमदाद हुसैन वलद मोहम्मद बश महेसर खैरपुर में सहाफ़िन आडो दाहींदे चयो त 2.5 महीना अॻु नामालूम चोर संदसि 2 मेहूं काए विया आहिनि जंहिंखां पोइ हुन जे मेहन जा 2 फर बि मरी विया आहिनि। हुन चयो त हू ग़रीब मिस्कीन आहे, संदसि गुज़र सफ़र जो वाहिद ज़रियो चोरी थी वियल मेहूं आहिनि। हुननि जे चोरी थियण खां पोइ वॾी मुश्किल सां घर जो गुज़र सफ़र थी रहियो आहे। हुन आला अदालतुनि कानून लागू कंदे इदारनि ऐं वसवारनि खे अपील कई त वाक़े जो नोटिस वठी चोरी थी वियल मेहूं वापसि कराए वञनि त जीअं हू पंहिंजे कुटुंब सां गॾु सुखारी ज़िंदगी गुज़ारे सघे। कोटनीजी में डॉक्टर माजिद वसाण खां फुर थियण ख़िलाफ़ मुसलसल 2 ॾींहं बि तारके अस्पताल जे डॉक्टरनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। डॉक्टरनि अस्पताल जे एमएस डॉक्टर अख्तर सोहोट, डॉक्टर न्याज़ अली पल ऐं ॿियनि जी अॻवानी में 2 ॾींहं बि ओपीडी जो बाकाट करे एहतजाज कयो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाणनि जो चवणो हो त डॉक्टर माजिद वसाण खां फुर थियल कार, मोबाइल फोन ऐं रोक रक़म वापसि कराई वञे। मुतालबो इहो आहे त असांखे असांजे सभिनी दोस्तनि खे प्रोटेक्शन मिले, जेकी असांजी चोरियूं थी वियूं आहिनि असांखे मिलियूं वञनि। असां डॉक्टरनि सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि जो तसलसल बंदि कयो वञे, न त असां पंहिंजे एहतजाज जो दाइरो एतिरो वधाईंदासीं। हर हॉस्पिटल, RAC, BSU, तालका हॉस्पिटल, इवन असां हिकिड़ो ॾींहुं बि चैन सां कोन वेहंदासीं। सकर जे हुसैनी रोड वारे इलाइक़े में धमाके सां किरियल इमारत जे ढेर हेठां दॿिजी फोत थी वियलनि जो अंगु छत थी वियो, जॾहिं त 22 कलाकनि खां पोइ मौजज़ाने तौरु मासूम निंगरीअ खे मलबे जे ढेर हेठां कढियो वियो। फोत थी वियलनि में 3 औरतूं, 2 मर्द ऐं 1 ॿार शामिल आहे। फोतियुनि में 40 साला फ़िरदौस, 18 वरनि जो इर्तिज़ा मुग़ल, 37 वरनि जी शाहीन, 35 वरनि जी ख़ालदा, महमूद आसिफ ऐं 1 साल जो ॿारो जिब्रान शामिल आहिनि। मलबे मां 14 ॼणनि खे ज़ख़्मी हालत में कढी अस्पताल मुंतक़िल कयो, जिन में 1 औरत ऐं 3 ॿार शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि में अरसलान, मोहम्मद आसिफ, अहमद बिलाल ऐं ॿिया शामिल आहिनि। इमारत जे मलबे हेठि दॿियल माण्हुनि खे कढण लाइ पुलिस, रेंजर्स, पाक आर्मी, इंजीनियर कोर जे टीमुनि पारां इमदादी कमनि में हिसो वरितो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk